ख़ूबसूरत सकाफ़त जा मालिक हर साल जियां अॼु बि हिकु दफ़ो वरी ॿीहर क़ौमी वेस वॻा पहिरे पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करण लाइ गॾु थिया। KTN जे सॾ ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि ऐलानियल एकता ॾियारे ते चोतरफ़ रुगो टोपियूं, अजरक, पटका ऐं खेस पहिरियल नौजवान, ॿार ऐं ॿुढा नज़र पिया आया, जॾहिं त औरतुनि बि रवायती सकाफ़ती ड्रेसिस पहिरे ही ॾींहुं सेलिब्रेट कयो। सखर प्रेस क्लब रोड ते थियल मुख्य तक़रीब में शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां सियासी, समाजी, अदबी तोड़े बिरादरियुनि जे तंज़ीमुनि जे कारकुननि रैलियुनि जी शिकल में वॾे अंग में शिरकत कई। एकता जी मुख्य तक़रीब में जिते सिंधी टोपी, अजरक ऐं पटका पहिरियल नौजवान ऐं ॿुढा तोड़े औरतूं शरीक हुयूं, उते सवनि जी तादाद में ख़ूबसूरत वेस वॻा पहिरे पंहिंजे वालदैन सां गॾु पहुतल ॿारड़ा बि निगाहुनि जो मर्कज़ बणियल हुआ। जॾहिं त नौजवान फ़नकारनि ग़ुलाम अब्बास, जिनसार अली सम्मो, सुहेल चांडियो, गुल जुणेजो, फज़ल जान, सोनू, सनी ताहिर समेत ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे भरपूर दाद माणियो। एकता जी हिन मुख्य तक़रीब में जोगिन जी टोली बि पहुती, जन मुरलियुनि ऐं नांग सां महफ़िल खे झुमाए कलाम ॻाए भरपूर दाद वसूल कयो। सखर शहर में न फ़क़त प्रेस क्लब रोड ते एकता जी मुख्य तक़रीब में हज़ारे माण्हू शरीक थी सकाफ़त सां मुहबत ऐं ॿधीअ जो इज़हार करे रहिया हुआ, पर उन सां गॾोगॾु शहर अंदरि बि सॼो ॾींहुं ऐं राति देरि ताईं नौजवान मोटरसाइकिलुनि ऐं गाॾियुनि ते सवार थी गश्त कंदा रहिया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स थींदो रहियो। साथी रिपोर्टर अंस गांगरो ऐं कैमरामैन नज़ीर चांडियो, कज़ाफ़ी अली शाह ऐं रज़ाक सोलंगी सां गॾु जॉन मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।